मुझा मुर्शिद मुझा सरदार गाजी हुसैनी फौज जा सालार गाजी। हुसैनी फौज जा सालार गाजी। माशाल्लाह काफी है बैठायो तशरीह की काम जरूरत है। तवज्जो सुन दे ये हाँ करबला में करबला भी थी हाँ करबला में करबला भी। तवज्जो थिए हाँ करबला में करबला भी थिए हाँ करबला में करबला भी हलाए हाँ गर तलवार गाजी। हलाए हाँ अगर तलवार गाजी। माशाअल्लाह रसूलुल्लाह आज़ादार इमाम हुसैन जॾहिं थींदी आहे त आज़ादार हिकिड़ो बेखौफ़ी आहे। उन्हनि खे को ज़माने जो को उन्हनि जो परमानेंट जो को पाबंदियुनि जो फ़िक्र ई न हूंदो आहे। छाजे करे अलम जो आसिरो आबाद में लिखे अलम जो आसिरो आबाद में लिखे अलम जो आसिरो आबाद में लिखे कदा छाजे हया बम्बार गाजी। मुझा मुर्शिद मुझा सरदार गाजी। मुझा मुर्शिद मुझा सरदार गाजी। अलम जी ओट में ज़हरा उड़े थी। यकीनन असांजो तक़दीर मौला ठहिंदो आहे। अक़ीदे जो शेर आहे अलम जी ओट में ज़हरा उड़े थी। अलम जी ओट में ज़हरा उड़े थी टुटल तकदीर जी हर तार गाजी। टुटल तकदीर जी हर तार गाजी। मुझा मुर्शिद मुझा सरदार गाजी। हाणे हिकिड़ो मोमिन जी मौला सां राब्तो थियो आहे। हिकिड़ो मार्फत वारी कचहरी थी आहे। मिसरे में मौला खे चए थो मौला मूंखे हिकिड़ी दुआ क़बूल कर पोइ कुझु न खपे। हाणे उहो कहिड़ी दुआ आहे? तवज्जो न घुरिजे पोइ कुझु बि मूंखे मौला न घुरिजे पोइ कुझु बि मूंखे मौला न घुरिजे पोइ कुझु बि मूंखे मौला अगरि जे थी वञनि दीदार गाजी। अगरि जे थी वञनि दीदार गाजी। मुझा मुर्शिद मुझा सरदार लिखी मां छा लिखा तारीफ तुझी। लिखी मां छा लिखा तारीफ तुझी। लिखा छा जो वरी कुर्बान लिखा छा जो वरी कुर्बान गाजी। दुरूद पर मोहम्मद वाले मोहम्मद जी साहब।